अस्सलाम वालेकुम नादरीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सैयद समीला शिराज़ी। हिन बुलेटिन में असां सां साथ ॾींदी प्रिया गुल। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान ऐं अफ़गान तालिबान विच में जंगबंदी जारी रखण ते इतफ़ाक़। इस्तंबुल ॻाल्हियुनि खां पोइ तुर्किया जी परॾेही वज़ारत तरफ़ां गॾियल पधिराई जारी। 6 नवंबर ते ॻाल्हियुनि जो ॿियो दौरु थींदो। धुरियूं निगरानी ऐं तस्दीक़ी निज़ाम क़ाइमु करण ते मुतफ़िक़। पधिराई में चयो वियो आहे त निज़ाम अमन जे क़याम खे यकीनी बणाईंदो। भञकड़ी कंदड़ धुर मथां सज़ा लागू कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान 4 ॾींहनि जी जंग में भारत खे इबरतनाक शिकस्त ॾिनी। फील्ड मार्शल आसिम मुनी जी क़यादत में मार्काए हक़ में कामयाबी मिली। ट्रंप जंगबंदी में बहितर किरदारु अदा कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां चित्राल में दानिश स्कूल, इस्पताल ऐं यूनिवर्सिटी क़ाइमु करण जो ऐलान। चित्राल में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त चित्राल ख़ैबर पख्तूनख्वा जो ख़ूबसूरत इलाइक़ो आहे। KPK जी अवाम बहादुर ऐं मुहिब वतन आहे। अॼु चित्राल जी अवाम लाइ दानिश स्कूल जहिड़ो शानदार तोहफ़ो खणी आयो आहियां। चित्राल जे अवाम लाइ नई इस्पताल ठाहिण जो ऐलान कयां थो। चित्राल में सफ़री सहूलियतुनि लाइ रोडनि जो कमु जारी आहे। हिते यूनिवर्सिटी बि क़ाइमु कई वेंदी। पीपल्स पार्टी आज़ाद कश्मीर में हुकूमत ठाहिण लाइ सरगर्म। अॼु अहम इजलास सॾाए वरितो। चौधरी अनवारुल हक़ ख़िलाफ़ बेइतमादी रिथ सुभाणे पेश करण जो इम्कान। पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग में बि बेइतमादी रिथ जे हवाले सां फार्मूला तइ थी वियो। सदर आसिफ अली ज़रदारी सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे ऐवान सदर में मुलाक़ात। आज़ाद कश्मीर जे नए वज़ीर आज़म जे नाले ऐं हुकूम जी जोड़ जग ते ॻाल्हि ॿोल। पंजाब हुकूमत पारां पार्लियामेंट खां बल्दियाती इदारनि खे आइनी तहफ़ुज़ ॾियण जो मुतालबो। सूबाई असेंबली मां इतफ़ाक़ राय सां मंज़ूर थियल क़रारदाद पार्लियामेंट खे उमाणी वई। मक़ामी हुकूमतनि जे मुदई तसलसल खे तहफ़ुज़ ॾियण ऐं मुक़ररु वक़्त ते चूंडूं लाज़मी क़रार ॾियण जी तजवीज़। पंजाब असेंबली जे स्पीकर मलिक अहमद ख़ान चयो आहे त मक़ामी हुकूमतनि जे आर्टिकल 140 में तरमीम करे नओं बाब शामिल कयो वञे। माली, सियासी ऐं इंतज़ामी ख़ुदमुख़्तियारी लाइ पार्लियामेंट खे जामिया तजवीज़ूं उमाणियूं आहिनि। उमेद आहे त उनखे अहमियत ॾिनी वेंदी। सिंध में कणक जी पैदावार वधाइण लाइ 55 अरब रुपयनि जो पैकेज मंज़ूर। वॾे वज़ीर जी सदारत हेठि कणक जे आबादगारनि जी सपोर्ट प्रोग्राम बाबति इजलास। सीनियर वज़ीर शर्जील मेमन, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह ऐं ॿिया शरीक। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त पैकेज तहत 4,12,000 नंढनि आबादगारनि खे यूरिया ऐं DEP भाण फ़राहम कयो पियो वञे। सिंध में हिन साल 22 लख एकड़ एराज़ी ते कणक जी पोख थियण जी उमेद आहे। नौशेरो फेरोज़ में फसल जे भेल तां धुरनि में झेड़ो। नौजवान कुआड़ियूं हणी क़तल। बेनज़ीर कालून में सोलंगी बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो। नंढनि ऐं कुआड़ियुनि जो आज़ादाणो इस्तेमाल। कुआड़ियूं लॻण करे मज़हर अली सोलंगी मारिजी वियो। ग़ुलाम अब्बास, ज़मीर ऐं जमील सोलंगी ज़ख़्मी। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त सारियुनि जे फसल जे भेल ते वहीद सोलंगी जी धुर ॾांहुं धां खणी वियासीं, जंहिं ते जवाबदारनि डंडा ऐं कुआड़ियूं हणी हिकु नौजवान खे क़तल ऐं 3 ॼणनि खे ज़ख़्मी करे छॾियो। बडाणी वेझो पीरसन चोरनि सां मज़ामत ते गोलियूं हणी क़तल। ॻोठ हुज़ूर बख़्श हालती में हथियारबंदनि पारां अटे चकी मां चोरी जी कोशिश। मज़ामत ते चोरनि 55 वरनि जे अब्दुल अज़ीज़ हालती खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। भाॻे जी फायरिंग में हिकु चोर बि मारिजी वियो। अरबाब कोश तौरु सुञाणप।